नौशरो फिरोज में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जे रिपोर्ट मुताबिक़ थैलेसमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी नवाब शाह जे मैनेजर मुजीबुर रहमान ख़ासकेली पारां रिंद मोरी नौशरो फिरोज में थैलेसमिया बाबति आगाही जो एक सेशन मुनक़िद कियो वियो। उन मौके ते मैनेजर मुजीबुर रहमान ख़ासकेली खिताब कंदे चयो त थैलेसमिया एक अहिड़ी बीमारी आहे जंहिंमें मासूम ॿारनि जो पंहिंजो रतु नाहे ठहंदो। उन्हनि ॿारनि खे तव्हां असांजे रत जी ज़रूरत पवंदी आहे जंहिं उहे ॿारला ज़िंदा रहंदा आहिनि। थैलेसमिया जा ॿ क़िस्म आहिनि, हिकु इंटरमीडिएट ऐं ॿियो मेजर। थैलेसमिया जा ॿारला तव्हां असांजे रत जे अतीअ ज़रिए जीअंदा आहिनि। उन्हनि मासूम ॿारनि जे लाइ वधि खां वधि रत जो अतियो ॾींदा कयो त जीअं उन्हनि बचड़नि जूं जानियूं बची सघनि ऐं शादीअ खां पहिरियां HB टेस्ट लाज़मी कराइणु घुर्जे। जेकॾहिं शादी कंदड़ ॿई टेस्ट में माइनर अचनि था त उन्हनि जी शादी पाण में न कराए ऐं जेकॾहिं शादी कंदड़ जोड़े मां हिकु नॉर्मल आहे त उन जी शादी कराए, छाकाणि त माइनर जोड़ो जॾहिं शादी कंदो त उन्हनि जा ॿारला थैलेसमिया ॼमंदा। उन मौक़े ते दादन रिंद, लाल खान, अफ़ज़ल मंगी, परवेज़ रिंद, अब्दुल हफ़ीज़ रिंद समेत रिंद मोरी जे आसपास जे रहवासियुनि ऐं नौशरो फिरोज जे सियासी समाजी सोशल वर्करनि शिरकत कई। 29 अक्टूबर आचर जे ॾींहुं रिंद मोरी वटि मासूम ॿारनि जे लाइ सुबुह जो 8 बजे खां शाम 5 बजे ताईं रत जे अतीअ जी कैंप लॻाई वेंदी, जंहिंमें शहर समेत आसपास जे नौजवाननि खे गुज़ारिश थी कजे त कैंप ज्वाइन करे वधि खां वधि रत जो अतियो ॾियनि।